खुश लगे तो सफा हुकुम करो बाबा। सब शइ ताज़ी है ना? वीआईपी ताज़ी है, सफ़ा बिल्कुल ताज़ी है। हाँ सच्ची? हाँ वीआईपी सफ़ा ओके। कटहल भी ताज़ो आहे? ताज़ो वीआईपी सफ़ा। वांगण तो वरी अञा ताज़ो हूंदो। बाबा ॾिस साण ताज़ी आहे बिल्कुल सफ़ा ये भला खाइण लाइक़ शइ ॾे चेक कयां। ठीक आहे ताज़ी शइ ॾे न। देख हाँ वीआईपी सफ़ा। बस छॾे पवंदो चेक छॾ यार हाणे हिकिड़ो कमु कर 5 किलो बटालू 5 किलो बसर 2 किलो पालक 5 किलो पली 13 किलो वांगण 13 किलो ठीक है। बाबा ख़त्मो कराइणो आहे वॾनि जो। ठीक है। ऐं 2 डज़न हिननि जा आननि जा। ठीक है। 7 किलो सूप। ठीक है। इहो टोटल हिसाब लगा ठीक है। 5 दर्जन केला। टोटल हिसाब लगाए टाटा 5 बसर 5 टमाटा भी 13 किलो। 13 किलो टमाटा। ठीक है सर सॼो सॼो तव्हां लिखियो। लिखियव? हाणे बिल घणो थियो? बिल हे थी विया साईं 6300 रुपया अॼोको। ठीकु आहे। हाँ तव्हांखे बकाया आहे 7900 रुपया। ये टोटल मिलाएसि? टोटल मिलायासीं थी विया 18000 रुपया। 18000 रुपया? तव्हां हिकिड़ो कमु कयो त सौदो टोटल वधो हिन 2000 ॾियो। 2000 किलो तव्हांखे? 2000 ॾियो। हे साईं तव्हांखे 2000 मिलिया। 2000 ॾिनव? ठीकु आहे चेक कजो। हा ये घणा थी हाणे टोटल? हाणे थी विया 20000। टोटल 20000 थिया न? ये टोटल हिन खाते में चाढ़े छॾ ऐं भाॼी बटी रख। इंशाअल्लाह ताला 14 तारीख़ मां खणी वेंदोमांइ। Subscribe to our channel. Clicking subscribe button and bell icon.